मीरपुर बठोरो में अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है लाल बख्श खाड़क। मीरपुर बठोरो में खंड अघ में हथरादू वाद समेत वापारियुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पोरियतन जो प्रेस क्लब आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो। मुनाफ़ेख़ोर वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कार्रवाई जो मुतालबो। मीरपुर बठोरो में महांगाई सतायल अवाम मुनाफ़ेख़ोर वापारियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। इन सिलसिले में मीरपुर बठोरो में खंड समेत खाधे पीते जी शयुनि में हथरादू नमूने सां वाध कंदड़ वापारियुनि जे ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मज़दूर ऐं पोरियतनि जो कासिम खोड़, फोटो महेश्वरी, राणो महेश्वरी, गफ़ूर ज़हूर, नवाज़ मल्हा जी अॻवाणीअ में प्रेस क्लब आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि पोरियतनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वधंदड़ महांगाई सबबि हिक वेले लाइ सख़्त परेशान आहियूं। मथां वरी हितां जे वापारियुनि ऐं इंतज़ामिया जी मिलीभगत सबबि रोज़मर्रा जे खाधे पीते जी शयुनि जा हथ ठोकिया अघ मुक़ररु करे हितां जी अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरियो ऐं लुटियो पियो वञे। हिननि चयो त गुज़िरियल ॿिनि टिनि ॾींहंनि खां खंड अघ में लाथ बावजूदि हितां जे मक़ामी वापारियुनि पारां हिकु हटी क़ाइमु कंदे 144 रुपया फ़ी किलो खंड मिलंदड़ खंड जे अघ में हथरादू वाध करे खंड जो फ़ी किलो 180 रुपयनि जे हिसाब विकिरो कयो पियो वञे, जेका सरासर ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे।